सिंध जो मशहूर रागी अली मुराद जतोई दिल जो दौरो पवण सबब लाडाणो करे वियो। काल रात ब्लड प्रेशर लो थियण करे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो, जिते खेसि दिल जो दौरो पवण सबब दम दणीअ वाले कयो। उस्ताद रागी अली मुराद जतोई जी जनाज़ निमाज़ कोटड़ी जी TTC कॉलेज में अदा कई वई, जिते संदसि साथियुनि, फ़नकारनि, अदीबनि ऐं सियासी समाजी शख़्सियतनि जनाज़ निमाज़ में शिरकत कई। मशहूर सूफ़ी ऐं अवामी रागी उस्ताद अली मुराद जतोई खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे फ़नकार सरवर सखीराणी, सरमद अयाज़, जज़कम अगवान, दीदार शाम, अली बख्श काबूरो, लेखक ज़वार बच्चल नक़वी, शाइर साजिद सिंधी, सियासी समाजी अगवान जवाद मंगरियो ऐं सहाफ़ी दीदार शाद गोपांग ॼाणाईंदे चयो त रागी अली मुराद जतोई पंहिंजे फूह जवानी में राग जी दुनिया में आयो। काफ़ी वक़्तु दादू ज़िले में रहण बाद 2010 में कोटड़ी जे गरीबाबाद कॉलोनी में रहाइश इख्तियार कई। अली मुराद जतोई राग रंग सां दिलचस्पी हुअण सबबि सुरीलो आवाज़ हुअण करे मशहूर फ़नकार उस्ताद मोहम्मद यूसुफ जी निगरानी हेठि राग जी सिख्या वरिती, जंहिं खेसि 1991 खां 1994 ताईं कोटड़ी में तोड़े सिंध में थींदड़ महफ़िलुनि दौरान खेसि राग सेखारियो। अली मुराद जतोई शुरू खां सूफ़ियाणी शाइरी खे दिलि सां ॻायो आहे। संदसि पहिरीं कैसेट 1994 में आई। उस्ताद वहीद अली, उस्ताद अशरफ अली, मुमताज़ लाशारी, सरमद सिंधी ऐं ॿियनि फ़नकारनि सां घणी सोहबत रही। संदसि जो विछोड़ो इंतिहाई दुखदायक आहे। माथी राणा हंध विछाए हुजरा, रोआं रहन सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं, वियो वणजारो ओहरे। अॼु असां उन मानायती ऐं शानायती शख़्सियत जे तदफ़ीन जे वक़्तु बीठा आहियूं मुक़ाम में। उहो फ़नकार, उहो आर्टिस्ट, सिंध जो शानदार ऐं निहायत क्लासिकल रागी उस्ताद अली मुराद जतोई, जेको गुज़िरियल राति ब्लड प्रेशर लो जी हवाले सां ऐं दिलि जे अटैक सबबु असां खां विछड़ी वियो। उस्ताद अली मुराद जतोई सिंध जो हिकिड़ो महान रागी हुयो। सॼी सिंध में हुनजो हिकिड़ो आला मक़ाम हुयो। हू नीम क्लासिकल खां सवाइ मुकमिल क्लासिकल राग जी सिख्या हुन उस्ताद मोहम्मद यूसुफ खां वरिती ऐं हिकिड़ो बहितरीनु रागी थी गुज़रियो। हुनजी जेको शुरूआती में जेके कैसेट कल्चर हुयो, हुन जे दौरान हुन एतिरी ख़िदमत कई। कैसेट कल्चर में हिन जा तमामु टॉप हिट गीत जेके आहिनि मशहूरु थिया, जंहिंमें रो दिलि रो, पंहिंजे रसीब ते रो ऐं कुर्ब ॾेसो न ॾेसो असां राति रहिसूं ऐं लतीफ़ सरकार जी जेके शाइरी आहे, हुन जूं वायूं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में ॻायूं, जेके उस्ताद मोहम्मद यूसुफ ॻायूं। उनखे ॿीहर उस्ताद अली मुराद जतोई कोशिशि करे पंहिंजे फ़न वसीले महारत सां तमामु सुठे नमूने सां ॻायूं। ऐं उस्ताद जूं फ़ने मौसीक़ी जे हवाले सां तमामु घणियूं ख़िदमतूं आहिनि, जेके अणगणियूं आहिनि, जेके विसारे नथियूं सघजनि। हुन लतीफ़ सरकार जी स्टेज ते ॻायो, हुन सचल साईं जी स्टेज ते ॻायो, हुन लाल शहबाज़ कलंदर जी स्टेज ते ॻायो, हुन हर सूफ़िया किराम बाबा बुल्ले शाह खे हुननि ॻायो, सचल साईं खे हुननि ॻायो, उस्ताद बुखारी खे ॻायो, साईं गुलाम नबी महेसर खे ॻायो, अहमद ख़ान मदोश खे ॻायो। बल्कि अहिड़ो कहिड़ो शाइर रहिजी वियो आहे जंहिंखे उस्ताद अली मुराद जतोई पंहिंजे शाइरीअ ऐं पंहिंजे गीतनि में न यादि कयो। तमामु ख़ूबसूरत फ़नकार, ख़ूबसूरत कलाकार हुयो। अल्लाह पाक हुननि जी जवारे रहमत अता फ़रमाए। असां हुननि जे ख़ानदान सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। दूर थींदा वञनि रोज़ जोगियड़ा, तूं अञा थो जीअं हाए रे जीअड़ा। तमामु घणा ॾुखार आहियूं। असांजो तमामु प्यारो साथी सिंध जो तमामु हरोड़ रागी ऐं असांजे कोटड़ीअ जो शहर जो तमामु सुरीलो रागी उस्ताद मोहम्मद यूसुफ जो शागिर्दु, जंहिं सिख्या वठी पंहिंजो वॾो नालो कमायो। सिंध जो तमामु बहितरीनु रागी असांजो अली मुराद जतोई साहिबु असां खां विछड़ी वियो। असांखे तमामु घणो ॾुख आहे ऐं गम जी लहर छाइल आहे। हर फ़नकार जे दिलि में हुन जे लाइ ॾाढो अफ़सोस आहे। असां हिननि जे नंढड़नि सां हिन ॾुख में बराबरि जी शरीक आहियूं। सूफ़ी अली मुराद जतोई जो विछोड़ो, इहो जो हाल आहे सदियुनि ताईं कोन भरिजी सघंदो। अॼु तमामु असांजा ॾुख में तमामु प्यारो इंसानु, प्यारो दोस्त हमदर असां सां हर वक़्तु गॾु हूंदो हुओ। अॼु असांजे लाइ तमामु ॾुख ॾींहुं आहे। अल्लाह पाक सूफ़ी अली मुराद जतोई खे जन्नत में जायूं अता फ़रमाए। आमीन। अली मुराद सिंध जो सूफ़ी ऐं क्लासिकल रागी हुयो। उस्ताद मोहम्मद यूसुफ जो शागिर्दु हुयो। पाण प्राइमरी में जॾहिं पढ़ंदा हुया त हुनजो हिन राग सां इश्क़ थियो
ऐं इन ई जेको आहे सो बालकपण वारी उमिरि में हुन ॻाइणु सिखियो ऐं पाण मेहड़ खां अची जेको आहे सो हिते कोटली में उस्ताद मोहम्मद यूसुफ वटि जेको आहे सो हुन राग जा क्लास वठंदो हो, सिख्या वठंदो हो ऐं उस्ताद जो धाॻो ॿधल जेको आहे सो शागिर्दु आहे। अॼु अचानक उनजो विछोड़ो यकीनन जेको आहे सो सिंधी गायकी लाइ, सिंधी मौसीक़ी लाइ वॾो नुक़सानु आहे। 61 जी दौर में उस्ताद अली मुराद जतोई जी जेको आहे सो हुन तमामु वॾी जेको आहे सो हिकिड़ी पज़ीराई हुई। 1000 खां वधीक हुनजो कैस्टनि जो जेको आहे तादादु हुओ। हुन खां पोइ हुन वटि वरी ॿियो ई जेको फ़क़ीरी रंग लॻो, सूफ़ी रंग लॻो, त पोइ सभु जेको आहे सो शयूं छॾे इन गेड़ू पाइणु शुरू कयो, कंठा कोलाबा पाइणु शुरू कया ऐं सिंध जे दरगाहुनि ते सूफ़ी कलाम ॻाइणु शुरू कया। त असां सां हुनजो जेको तालुक़ु थियो पंहिंजे दरगाहुनि जे जेको आहे सो सूफ़ी रंग जे करे थियो। दरगाह ॻाढ़े घोट ते असां जेको आहे हर जेको आहे महीने जी 7 तारीख़ कंदा आहियूं। उन जो जेको आहे ड्यूटीदार हुयो, पाबंद हुयो, उते ई जेको आहे सो माना असांजी हुन सां वेझड़ाइप थी। असांजो फनकार बाबा साईं फजलाल उनजो दोस्त हुयो, तंहिं करे असांजी जेकी हुन सां वेझड़ाइप थी उहा गायकी वारे जेको आहे सो माना मौसीक़ी जे हवाले सां थी। इंतिहाई मुख़लिस ऐं सचार माण्हू हुयो। फनकारनि में खोड़ शयूं हूंदियूं आहिनि के जेको आहे सो ओंगणो बि हूंदा आहिनि, पर अली मुराद इंतिहाई सादी तबियत जो माण्हू, इंतिहाई सचो ऐं जेको आहे सो आशिक़ क़िस्म जो माण्हू, पंहिंजे हुन फ़न सां मोहबत कई, पंहिंजे माण्हुनि सां मोहबत कई, पंहिंजे वतन सां मोहबत कई, पंहिंजी धरती सां मोहबत कई। हिन जा केतिरा ई क़ौमी गीत बि मशहूरु आहिनि। हुन सिंध जे जेको आहे सो क़ौमी गीतनि खे ॻायो, सिंध जे जेको आहे सूफ़ी अज़म खे ॻायो, सिंध जे जेको आहे सो हुन फ़िक्र खे हिन जेको आहे आम करण जी कोशिशि कई। अॼु ई असांखां विछड़ी वियो आहे। अॼु जेको आहे सिंध जे उन यगाने किरदारु अली बाबा जी जेको आहे सो घर में खेसि जेको आहे सो जॻह मिली आहे। इहो अली बाबा जो माना ईअं सम्झो ही जेकी असां मज़ार पे ठाही अली बाबा जी, त अली बाबा पंहिंजो अली मुराद जतोई उन मज़ार ठहण जो बि ॼण मेंबर हुयो। असांखे उन मज़ार में सिरूं खणी ॾिनियूं। असां छो सभई जिते दोस्त जेको हुयासीं हिते के असां मज़ूर कोन रखिया हुआसीं। राज़े खां अलावा बाक़ी सभई अदीब, शाइर, लेखक, साईं ख़ालिद नारे जो हुजे, साईं हाशिम शोरो हुजे, असां राति ॾींहुं हिते बीह इन क़िस्म जी हिकिड़ो पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु सम्झी अली बाबा जी हीअ आख़िरी आरामगाह ठाहीसीं। उन आख़िरी आरामगाह में अॼु जेको आहे सो हिकिड़े पासे अली बाबा आहे त उनजे भर में वरी जेको आहे सो अली मुराद आहे। ॿिन्ही जो नालो अली सां शुरू थिए थो। इहो हिकिड़ो कुदरत जे तरफ़ां थिए थो त मिटी जेको आहे सो जंहिंखे जिते नसीबु थिए सो अली मुराद खे अली बाबा जे भर में जेको मिटी नसीबु हुई, अॼु हू हिते आरामी आहे। ऐं असीं सभई फ़नकार, शाइर, अदीब, सनावंद गॾु थी खेसि सलाम पेश कयूं पिया। ऐं सिंधी अदबी संगत ज़िले जामशोरे पारां 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो आहे। ऐं असीं सभई जेको आहे सो ग़मख़ार आहियूं, दुखारा आहियूं त असांखां हिकिड़ो सुरीलो गायक, सुरीलो फ़नकार अली मुराद विछड़ी वियो। उस्ताद अली मुराद बहितरीनु इंसानु हुयो। सभिनी पंहिंजे दोस्तनि सां रहंदो हुयो, राब्ते में रहंदो हुयो। बाउदीदार शाम सां त शाम सुबुह माना हूंदोसि राब्तो। ऐं बहितरीनु रागी, क़ौमी गीत बि ॻायईं, सकाफ़ती बि जेको आहे अंदाज़ हुन पंहिंजो रंग ॻायो, सूफ़ी रंग बि ॻायईं। हिन महिल काफ़ी जेके फ़नकार आहिनि उहे उस्ताद अली मुराद जा जेको आहे कलाम जेको आहे गीत माना ॻाए उन्हनि जेको नालो कमायो आहे। जे काथे सखर, काथे दादू, हीर घुलंदी वञे, राति ठरंदी वञे, काफ़ी अहिड़ा गीत। ऐं जेको आहे मुंहिंजो त ॻोठाई आहे मेहर जो आहे, त इंतिहाई ॾुखु थियो आहे, ॾाढो ॾुखु थियो आहे इन ॻाल्हि जो त हीउ सभु कुझु अचानक थी वियो आहे हिकिड़े 2 ॾींहंनि जे अंदरि में। कंहिं दोस्तनि खे का ख़बर न हुई, मथां चालीहो हुयो, नेटवर्क बंदि हुई, हीउ सभु कुझु अचानक थी वियो। हाणे उस्ताद खे अलाह साईं जेको आहे जन्नत में जायूं। हिकिड़ो सिंध जो सुठो फ़नकार हुयो, हुन सिंध खे सुठो ॻायो ऐं सिंध जा क़ौमी गीत बि ॻायईं। अली मुराद जतोई सां आख़िरी असांजी जेकी मुलाक़ात थी उहा अलमदर ते थी, जेको क़ौमी गीत ठाहियईं। सो अली मुराद तमामु साबरीन सुठो माण्हू हुयो, बहितरीनु माण्हू हुयो, जज़्बाती न हुयो। अॼु अली मुराद असांखां यकीनन विछड़ियो ज़रूरु आहे, उहो विसरियो न आहे। अली मुराद जतोई उस्ताद मेहर जे पंध खां पंहिंजो सफ़र राग जी शुरूआति कई
पोइ आस्ते आस्ते अची जॾहिं हुन 2010 खां कोटड़ीअ में पंहिंजा आखेरा ठाहिया त पोइ वरी सूफ़ी रंग में उस्ताद पंहिंजे पाण खे मुतारफ़ करायो। इन ज़िंदगी जी डोर में असां सां गॾु हूंदो हुयो हर वक़्तु हर महफ़िलुनि ते जिथे किथे। हींअर उनजो गीत आहे बस सीटूं उनजो गुज़ारींदुसि। हीर गुल दीवने मां कपां दीवने याद तुंहिंजी अचे निंड फिट दीवने छा कयां है छा कयां ॻोठ वारा सुमन खेत ॿारा सुमन चंड तारा सुमन याद तुंहिंजी अचे सूर सारा उथन छा कयां है छा कयां। अली मुराद जतोई जेको हिन मिटीअ जे हंज में आरामी थियो सदियुनि ताईं अमर हूंदो ऐं सदाईं हुनजो किरदारु हुनजा गीत गूंजंदा रहंदा। उस्ताद अली मुराद जतोई खे कोटड़ी में अली बाबा जी आख़िरी आरामगाह भरिसां वठी हर हर जनम वरबो जा गीत चुंगारे मिटी मां हवाले कयो वियो, जिते मासूम शाहज़ेब अली करोड़ो शाह लतीफ़ जा बैत पढ़े उस्ताद अली मुराद जतोई खे भेटा पेश कई। वठी हर हर जनम वरबो वठी हर हर जनम वरबो मिठा मेराण में मिलबो मिठा मेराण में मिलबो पंहिंजी जा जंगवा जारी सतींदी नेठ सो बारी पंहिंजी जा जंगवा जारी सतींदी नेठ सो बारी मरी वेंदा मिड़ई मारी मरी वेंदा मिड़ई मारी सची सुरहाण में मिलबो। सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी जैसी जानी तैसी हादी रख जाए हिफ्ज़ में मोहताजी मखलूक जी शर कादर मकाईस अरबी अब्दुल लतीफ़ चाहे कवेल में विसारीस पुरकश प्यारीस भले जाम जन्नत मां सरजस्ता सूर सामायस त सुख वया इहे बई पूर मूनी माणी नसीब थिया। अल्लाह जी नालो तीअं मूं वॾो आसरो ख़ालिक तुंहिंजी खांद जो परो पंध न को नालो रब संदो रहियो आहे रूह में जी आरीम तेसी हादी रख जाए हिफ्ज़ में मोहताजी मखलूक अली शल कादर मकारीस अरबी अब्दुल लतीफ़ चाहे कबैल में विसारीस पुरकश प्यारीस भरे जाम जन्नत तुझे पोया केरल साजी सुपरी लहंदो सार सुपरी लहंदो